अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 24 मई 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे में किनारनि ख़िलाफ़ एहतजाज दौरान पुलिस जी फायरिंग में ज़ख़्मी थियल इरफान लगारी हयाती वञाए वेठो। हैदराबाद जी अस्पताल मां पुलिस लाश खंभे खणी वई। लाश खंभण वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। हैदराबाद में वाधू वावट एहतजाजी धरणो। जीए सिंध रहबर कमेटी पारां अॼु एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं सुभाणे सॼी सिंध में आम हड़ताल जो ऐलान। सियासी समाजी अॻवाननि पारां वाक़े जी मज़मत। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंध में जारी रियासती ज़ुल्मनि ख़िलाफ़ आलमी सतह ते आगाही वधाइण लाइ आवाज़ उथारण जो ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधू दरिया जे बचाव ऐं सिंध जे हक़नि लाइ एहतजाज दौरान मोरो पुलिस हथां ज़ख़्मी थियल नौजवान इरफान लगारी इलाज दौरान हैदराबाद सिविल अस्पताल में लाॾाणो करे वियो। क़ौमपरस्त कारकुन वकील समाजी अॻवान अस्पताल पहुता त हैदराबाद पुलिस जा सभई अहलकार पिणु अस्पताल पहुची विया। हैदराबाद पुलिस क़ौमपरस्त अॻवान अब्दुल फताह चन्ना, समाजी अॻवान कशिश ख्वाजा, मोहबा आज़ाद लगारी समेत 10 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं इरफान लगारीअ जो मेड़ खंभे खणी वई। पुलिस जी चढ़ाई सबबि सिविल अस्पताल में मौजूदु मरीज़नि तोड़े उन्हनि जे वारसनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। सियासी समाजी अदबी इंसानी हक़नि जे अॻवाननि ऐं वकीलनि हैदराबाद सिविल अस्पताल ते पुलिस जी चढ़ाई ऐं लाश खे खणी वञण वारे वाक़े खे इंसानी हक़नि जी लताड़ करार ॾींदे जांच जो मुतालबो करे छॾियो। क़ौमी कारकुन ऐं पोहरियत इरफान लगारी सिविल अस्पताल में इलाज दौरान फ़ौत थियो। संदसि मढ़ खे हैदराबाद खां मोरो खणाए वञण लाइ क़ौमपरस्त अॻवान कारकुन वकील अस्पताल पहुता त पुलिस जा टाला पहुची विया हुआ। हैदराबाद पुलिस जी चढ़ाई ऐं लाश खे खणी वञण वारे वाक़े ख़ौफ़ पखेड़े छॾियो। जॾहिं त उन मौक़े ते समाजी अॻवान कशिश ख्वाजा चयो त हैदराबाद पुलिस सिविल अस्पताल हैदराबाद ते चढ़ाई करे शहीद इरफान लगारी जो मढ़ तहवील में वठी असांखे गिरफ़्तार करे इंसानी हक़नि ऐं आइन जी लताड़ कई आहे। असां गॾियल क़ौमनि समेत दुनिया जे इंसानी हक़नि जे इदारनि खे अपील करियूं था त उहे हिन वाक़े जो नोटिस वठी हैदराबाद पुलिस जी सिविल अस्पताल ते चढ़ाई गिरफ़्तारियुनि ऐं शहीद इरफान लगारी जो मढ़ तहवील में वठी खणी वञण वारे वाक़े जो नोटिस वठनि। इंसानी हक़नि जी लताड़ कई वई आहे। हैदराबाद पुलिस खे इंसानी हक़नि जे लताड़ जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे। क़ौमपरस्त अॻवाननि ऐं वकीलनि चयो त हैदराबाद पुलिस जे DSP इफ़्तिख़ार ॿुरड़े वॾी नफ़री साण सिविल अस्पताल ते चढ़ाई करे इरफान लगारी जे लाश जी तज़लील कंदे वकील अॻवान मोहबा आज़ाद लगारी, अब्दुल फताह चन्ना ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो आहे। अहिड़ी तशदुद ऐं तज़लील वारे अमल ख़िलाफ़ बार जे वकील इंद्रजीत लुहाणी, धणीबख्श सोलंकी, ज़ुल्फ़कार थेबे ऐं ॿियनि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त ज़िया लंजार माफ़िया पुलिस दहशतगर्दी कंदे शइ जो लाश पोस्टमार्टम दौरान खंभे खणी वई आहे। उन सां गॾु कारकुननि मथां तशदुद कयो वियो आहे। असीं सॼी सिंध जे बार ऐं सुञाण धुरियुनि खे चऊं था त सिंध जा समूरा रस्ता बंदि करे एहतजाज कयो वञे। अॻवाननि ऐं वारसनि चयो त क़ौमी कारकुन ज़ाहिद लगारी खां पोइ इरफान लगारी बि शहीद थी चुको आहे, जॾहिं त सॼे ॻोठ मथां केस दाख़िल करे केतिरनि माण्हुनि खे जबरी तौरु गुम कयो वियो आहे। ॿिए पासे शहीद थियल कारकुननि जो अञा को बि फ़रियाद दाख़िल थी नाहे सघियो, जेको संदन आइनी हक़ आहे।
असां हिन अमल खे सिधी रियासती ऐं हुकूमती दहशतगर्दी सम्झूं था जेको सिंध खां संसद दरिया ऐं ज़मीननि ख़ातिर कयल जदोजहद जो प्लान वठणु घुरे थी। हिन दहशतगर्दी जो मक़सदु सिंध में ॾहकाव पैदा करे सिंध खे ज़मीननि ऐं कैनालनि ख़िलाफ़ पुरमन जदोजहद करण खां रोकणु आहे। असीं इहो वाज़ह करियूं था त असां कंहिं बि सूरत में पंहिंजे दरिया ज़मीननि ऐं वसीलनि ख़ातिर शुरू थियल तहरीक खे माठो करणु न ॾींदासीं। पुलिस तहवील में वरितल लाश खणी मोरो पहुती। जॾहिं त वारसनि खे लाश ॾियण जी कोशिशि कई वई त वारसनि टे मुतालबा कया। वारसनि जो चवणु हो त सभ खां पहिरियां शहीद ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जे क़त्ल जी FIR दाख़िल कई वञे। गिरफ़्तार कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। असांजा माण्हू खंभे गुम कया विया आहिनि, तिन खे आज़ादु कयो वञे। जॾहिं त राति देरि सां मोरे में ब्लैक आउट कयो वियो। हुकूमत पारां मोरे ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जी बिजली मुकमल तौर ते बंदि कई वई ऐं मोबाइल नेटवर्क पिणु बंदि कयो वियो हो। जॾहिं त पुलिस लाश समेत मोरे में मौजूदु हुई। ज़रियनि जो चवणु आहे त मोरे पुलिस पिणु लाश वठण खां इनकार करे छॾियो हो। मोरे पुलिस पारां हैदराबाद पुलिस खे चयो वियो हो त अव्हीं पाण लाश वारसनि जे हवाले करियो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह हयात लतीफ़ पलीजे हैदराबाद सिविल अस्पताल मां शहीद नौजवान इरफान लगारी जो लाश ज़बरदस्ती खणणु सियासी कारकुननि ऐं वकीलनि जे गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत कंदे उनखे बदतरीन आमिरियत क़रार ॾिनो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त आमिर दौरनजिया शहीद इरफान लगारी जो लाश ज़ोरी खणणु ऐं कारकुननि ऐं वकीलनि खे गिरफ़्तार करणु शर्म जोॻो अमल आहे। फ़ौरी तौरु अदालत खे इन मामले जो नोटिस वठणु घुरिजे। सिंध खे दीवार सां लॻाए मुल्क खे दीवार सां लॻायो पियो वञे। सिंध में जमहूरियत जे नाले में आमरियत आहे। को बि कानून आइन इंसाफ़ न आहे। हथें ख़ाली एहतजाज कंदड़नि खे गोलियूं हणी शहीद कयो पियो वञे। सिंध जो दरिया ज़मीनूं ऐं वसीला तीनवाल कया पिया वञनि। उन जा इंतिहाई ख़तरनाक नतीजा निकिरणा आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त 6 कैनाल ठाहे सिंधु दरिया ते धाड़ो हणणु ऐं कारपोरेट फार्मिंग मुल्क दुश्मन मनसूबा आहिनि। सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ पुरमन जदोजहद जारी रहंदी। सिंध जा माण्हू कॾहिं बि ऐं कंहिं बि क़ीमत ते ख़ामोश न वेंदा। वफ़ाक़ ऐं PP सिंध दुश्मन मनसूबा जोड़े इक़्तिदार जे ताबूत में आख़िरी कोका ठोके रहिया आहिनि। फ़ौरी तौरु शहीद इरफान लगारी जो लाश वारसनि हवाले कयो वञे। गिरफ़्तार सियासी कारकुननि ऐं वकीलनि खे आज़ादु कयो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त सिंध जा हुक्मरान इक़्तिदार जी ताक़त जे नशे में बौखलाइजी विया आहिनि। आमरियत ऐं डिक्टेटरशिप ख़तमु न कई त करप्ट हुक्मरान सिंध में हली बि न सघंदा। सिंध जा माण्हू तशदुद खे ॾिसी ख़ामोश न वेंदा। हुकूमत ख़ुदि मुश्किल में अची वेंदी। सिंध जे माण्हुनि अयूब ज़िया ऐं मुशरफ़ जी आमरियत जो मुक़ाबिलो कयो आहे। आसिफ़ ज़रदारी शहबाज शरीफ़ ऐं PP हुकूमत आमिर हुक्मरान खां वधीक ताक़तवर न आहिनि। उन करे फ़ौरी तौरु सिंध दुश्मन मनसूबा ख़तमु कया वञनि। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मोरे में थियल रियासती ॾाढ जी सख़्त मज़म्मत कई वई। पंहिंजे जारी कयल बयान में वर्ल्ड सिंधी कांग्रेस चयो आहे त ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जी शहादत ऐं केतिरनि क़ौमी कारकुननि खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे गुम करणु इंसानी हक़नि जी लताड़ आहे। सिंधु दरिया बचायो तहरीक हेठि हिकु पुरमन एहतजाज दौरान पुलिस ऐं हथियारबंद फोर्सिस फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में ज़ाहिद शहीद थियो ऐं केतिराई ज़ख़्मी थिया। इरफान जेको सख़्तु ज़ख़्मी थियो उहो ज़ख़्मनि जा ताब न सहंदे शहीद थी वियो। रिपोर्टनि मूजिबि रियासती इदारनि इरफान जो लाश ज़बरदस्ती खंयो ऐं केतिरनि ई कारकुननि खे बिना सबब जे क़ैद कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस इन्ही अमल खे इंतिहाई संजीदा इंसानी हक़नि जी भञकड़ी ऐं मार्शला तर्ज़ जे ज़ुल्मनि तौरु ॾिसे थी। ज़ाहिद ऐं इरफान खे तहरीक जा शहीद करार ॾींदे असां संदन क़ुर्बानी खे सलाम पेश करियूं था। जॾहिं त सिंधी आवाम पंहिंजे वसीलनि सुञाणप ऐं ख़ुदि इरादियत जे हक़ लाइ वधीक मुनज़िम थी रही आहे। रियासती ज़ुल्म वधी रहियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस सभिनी सिंधियुनि खे इतिहाद बहादुरी ऐं पुरमन जदोजहद ते क़ाइमु रहण जी अपील करे थी। पंहिंजे हक़नि ते साबित क़दम रहण जो मुतालबो करे थी। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त असीं गॾियल क़ौमनि आलमी इंसानी हक़नि वारी कमीशन ऐं ॿियनि आलमी
इदारनि खे अपील करियूं था त सिंध में रियासती ज़ुल्मनि जो तकिड़ो नोटिस वरितो वञे, इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि खां बचाव लाइ क़दम खंया वञनि, मोरे वाक़े जी आज़ाद जांच कराई वञे, रियासती इदारनि में मुलविस ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। वाइड सिंधी कांग्रेस सिंध में जारी रियासती ज़ुल्मनि ख़िलाफ़ आलमी सतह ते आगाही वधाइण लाइ आवाज़ उथारींदी रहंदी। सिंध तरक़ी पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी हैदराबाद सिविल अस्पताल ते हैदराबाद पुलिस की चढ़ाई, क़ौमी कारकुननि, वकीलनि, समाजी अॻवान की गिरफ़्तारी ऐं शहीद इरफान लगारी के मढ़ के पुलिस तहवील में वठण की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई है। पंहिंजे बयान में डॉक्टर कादर मक्सी चयो है त पीपी हुकूमत जा अहिड़ा कारनामा आमरियत मार्शला वांकुर आहिनि। उहा इंसानी हक़नि जी लताड़ है, वाक़े की जांच कराई वञे। सिंध हारी कमेटी के सदर समर हैदर जतोई सिविल अस्पताल हैदराबाद ते पुलिस चढ़ाई की मज़म्मत कंदे चयो आहे त हैदराबाद पुलिस चढ़ाई करे इंसानी हक़नि जी लताड़ कई है, उहो अमल सख़्त मज़म्मत जोॻो आहे। हुन चयो त जमहूरियत जी दावा कंदड़ पीपी हुकूमत इंसानी हक़नि जी लताड़ कंदे गिरफ़्तारियूं करे रही आहे। सिंध हुकूमत जी बरबरीत ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त सुभाणे सॼी सिंध में हड़ताल कई वेंदी। जीअं सिंध रहबर कमेटी जे सॾ ते रियासती दहशतगर्दी, क़ौमी कारकुननि जे बेगुनाह शहादतनि, कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते ज़बरदस्ती कैनालनि जी अदावत ख़िलाफ़ छंछरु ते सिंध जे हर शहर, हर ॻोठ, हर वसंदी में ज़ोरदार एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा, जॾहिं त आचर ते सॼी सिंध में मुकमिल हड़ताल कई वेंदी। जीअं सिंध रहबर कमेटी जो हंगामी इजलास रहबर कमेटी जे कन्वीनर नवाज़ खान ज़ोर जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़रियो, जंहिंमें जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, जसकम आरिसर जे अॻवान ताज जोयो, फताह चन्ना, सूर्या सिंधी ऐं जसकम शहीद बशीर ख़ान जे अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त जीअं सिंध रहबर कमेटी पारां मोरे में धरणे ते फायरिंग जे नतीजे में शहीद थियल ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जे क़त्ल, सिविल अस्पताल हैदराबाद ते पुलिस चढ़ाई ऐं इरफान जो लाश खणी वञण वारे वाक़े ख़िलाफ़ छंछर जे ॾींहुं सॼी सिंध में मुज़ाहिरा कया वेंदा, जॾहिं त सुभाणे आचर ते सॼी सिंध में आम हड़ताल कई वेंदी। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां पिणु रहबर कमेटीअ जे सॾ ते छंछर ते मुज़ाहिरनि ऐं सुभाणे आचर ॾिहाड़े आम हड़ताल जी हिमायत जो ऐलान कयो आहे। जसफम तरफ़ां पंहिंजे समूरनि कारकुननि खे पाबंद कयो वियो आहे त हूअ क़ौमी एहतिजाज में भरपूर नमूने सां शिरकत कनि। हैदराबाद में वाधूवाह बाईपास वटि क़ौमप्रस्त अॻवाननि, कारकुननि समेत सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻवाननि ऐं वकीलनि एहतिजाजी धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़नि चयो त हैदराबाद पुलिस सिविल अस्पताल ते चढ़ाई करे इंसानी हक़नि जी लताड़ कई आहे, उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त हैदराबाद पुलिस सिविल अस्पताल ते चढ़ाई करे सिंधु दरिया जे बचाव लाइ जान ॾेई शहीद थींदड़ शहीद इरफान लगारी जो मढ़ खणी गुम कयो। शहीद इरफान लगारी जे मढ़ खे गिरफ़्तार करे हैदराबाद पुलिस इंसानी हक़नि जी लताड़ कई आहे। इंसानी हक़नि जा इदारा तोड़े अक़वाम मुतहिदा उन वाक़े जो नोटिस वठे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए चयो आहे त हैदराबाद में पुलिस ऐं रियासी इदारनि दहशतगर्दी कंदे शहीद इरफान लगारी जे मढ़ समेत सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट महबूब आज़ाद, जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, फताह चन्ना ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो आहे। हुन ऐलान कयो त असीं सिंध मां पंजाब ॾे वेंदड़ समूरा रस्ता बंदि कंदासीं। साईं जी एम सदर रहबर दोस्तों, अवां सभिनी साथियुनि खे ख़बर आहे त जहिड़ी रीति ही रियासती इदारा ऐं ही बूट पॉलिश करण वारा उन्हनि जा दलाल हुक्मरान ज़िया लंजार, घरू वज़ीर जे चवण ते ऐं एजेंसियुनि ऐं ॻुझनि इदारनि जे चवण ते शहीद इरफान लगारी जे मढ़ खे
एम्बुलेंस मां ज़बरदस्ती क़ौमी कारकुननि ऐं वारसनि खां पुरे उन खे बि खंभे खणी विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु उते मौजूदु मड़ सां गॾु मौजूदु असांजे सिंधियन नेशनल कांग्रेस जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट हाईकोर्ट मोहब आज़ाद लिगारी, GSM तहरीक जे चेयरमैन सूर्य सिंधी ऐं GSM क़ौमी महाज़ आरीसर जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी फताह चनाए ऐं GSM महाज़ जे मरकज़ी अॻुवान राहुल चांडे समेत केतिरनि ई क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे। असां सिंधियन नेशनल कांग्रेस पारां हिन रियासती जबुर ऐं ॾाढ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं खेनि ख़बरदार कयूं था ऐं चेताव था ॾियूं त जेकॾहिं कलाक ॿिनि जे अंदरि असांजी मरकज़ी क़यादत खे आज़ादु न कयो वियो ऐं शहीद जे मड़ खे वारसनि जे हवाले न कयो वियो त पंजाब जा समूरा रस्ता बंदि कया वेंदा ऐं सिंध जे समूरनि बाशूर क़ौमी कारकुननि खे ऐं सिंध जे बाशूर अवाम खे चवां थो त हीउ सिंध जे वजूद जी जंग आहे, हीउ सिंध जे वजूद जो सवाल आहे, हीउ धरतीअ जे वजूद खे बचाइण जो सवाल आहे, छो त हीअ असांजी तहरीक पुरअमन तहरीक आहे जेका पंहिंजे वतन जी आज़ादी जी तहरीक आहे, जेका पंहिंजी ज़मीनुनि जे बचाइण जी तहरीक आहे, जेका सिंधु दरिया ते जेको गैर कानूनी तौर ते केनाल कढी ऐं धाड़ो हणियो पियो वञे उन जे ख़िलाफ़ तहरीक आहे जंहिंखे पंजाब साम्राज ऐं हितां जी पीपल्स पार्टी जी दलाल हुकूमत जेका आहे उहा हथ वठी सिंध जे अंदरि माहौल ख़राब करे पहिरियों उन्हनि जे प्राइवेट गुंडनि ज़ाहिद लाशारी ऐं असांजे इरफान लाशारी क़ौमी कारकुननि खे शहीद करे छॾियो। हाणे उन्हनि जे मड़नि खां उन्हनि खे ख़तरो आहे जिनखे उन्हनि खंभे खणी छॾियो आहे ऐं उते मौजूदु जेके वकील ऐं क़ौमी अॻुवान हुआ कारकुन हुआ उन्हनि खे बि हिननि खंभे गुम कयो आहे। ऐं SSP हैदराबाद खे ख़बरदार थो कयां त जेकॾहिं असांजी क़ौमी क़यादत खे मड़ खे तव्हां कलाक ॿिनि जे अंदरि आज़ादु न कयो ऐं मड़ खे वारसनि जे हवाले न कयो त असां सॼी सिंध में पूरे पंजाब जा वेंदड़ जेके बि रस्ता आहिनि उहे बंदि कयूं था ऐं ऐलान थो कयां हिन वक़्त ई जेको आहे सिंध जे समूरनि क़ौमी कारकुननि खे ऐलान थो कयां अपील थो कयां त पंजाब वेंदड़ को बि रस्तो जेको आहे उहो खुलियल न हुजे, तव्हां समूरा रस्ता बंदि कयो पर पंहिंजी हीउ जेको धरणो आहे उहो पुरअमन हूंदो, को बि माण्हू को बि दोस्त जेको आहे उहो मुश्तल न थिए, को बि दोस्त जेको आहे उहो तशदद जी कार्रवाइनि ॾांहुं न वधे छो त रियासत चाहे थी ऐं इहो इन शइ जो तमामु ख़ासि ख़्यालु कयो वञे त रियासत पंहिंजा पालियल माण्हू जेके आहिनि उन में शामिल करे अहिड़ियूं हरकतूं कराए सघे थी, भंजड़ा कराए सघे थी ऐं हिन तहरीक खे जेका पुरअमन तहरीक आहे उनखे पुरतशद्दुद बणाइण जी कोशिशि करे सघे थी। उन करे समूरी सिंधी क़ौम खे, सिंध जे शऊर खे, सिंध जे अवाम खे, वकीलनि खे, सिंध जे क़ौमी पार्टियुनि खे, उन्हनि जे अॻुवाननि खे ऐं अपील थो कयां त समूरो पंजाब वेंदड़ रस्ता बंदि कयो, धड़ा हणी वेही रहो, पुरअमन तरीक़े सां जेकर उहे गिरफ़्तार करणु अचनि त असां समूरा दोस्त गिरफ़्तार ॾियण लाइ तयारु आहियूं जेसीं ताईं असांजे अॻुवाननि खे असांजे कारकुननि खे आज़ादु नथो कयो वञे ऐं शहीद जो मड़ वारसनि जे हवाले नथो कयो वञे तेसीं ताईं असां पंजाब जा जेके रस्ता आहिनि उहे न खोलींदासीं। SUP जे सदर सैद ज़ैन शाह चयो आहे त सिंध यूनाइटेड पार्टी मोरे में एहतजाज खां पोइ शहीदी थींदड़ ॿिनि क़ौमी कारकुननि ज़ाहिद ऐं इरफान जे बेरहमाने क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। ही खून रेज़ी सिंध सरकार जी पुरअमन सियासी जदोजहद ख़िलाफ़ रियासी दहशतगर्दी जो वाज़ह सबूत आहे। असांजो वाज़ह मुतालबो आहे त सिंध हुकूमत ऐं उनजो घरू वज़ीर ऐं सरकारी तहफ़ुज़ हेठि हलंदड़ ख़ानगी हथियारबंद टोला जिन हिन हमले जी रिथाबंदी कई उन ते अमल कयो उन्हनि ख़िलाफ़ फ़ौरी तौर क़त्ल जी FIR दाख़िल कई वञे। सिंध यूनाइटेड पार्टी ज़ाहिद ऐं इरफान जे घर वारनि सां दिलि जे गहराइनि सां ताज़ियत करे थी। उहे असांजी ज़मीन पाणी ऐं वसीलनि जी हिफ़ाज़त जी जदोजहद जा शहीद आहिनि ऐं संदन क़ुर्बानी रायका न वेंदी। असां पीपल्स पार्टी जी हुकूमत खे ख़बरदार करियूं था त सिंध जे सियासी शऊर रखंदड़ अवाम खे रियासी ताक़त सां डिॼारे नथो सघिजे। सिंध ते गुज़िरियल 18 सालनि जी बदतरीन हुक्मरानी ऐं माफ़ियाउनि ज़रिए सिंध दुश्मन मनसूबनि खे तहफ़ुज़ ॾियण ख़िलाफ़ सिंध जो अवाम पुरअमन सघारी जदोजहद जारी रखंदो। सिंधी अदबी संगत सिंध पारां मोरो वाक़े जी मज़म्मत ऐं अदालती जांच जो मुतालबो कयो वियो आहे। सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, ख़ालिदा मुनीर, शबीर सियाल, अयाज़ लतीफ़ दायो, मीर हसन मरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मोरो में एहतजाज दौरान पुलिस फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान इरफान लगारी जी शहादत खां पोइ
लाश खे पुलिस तरफ़ां ज़बरदस्ती तहवील में वठण सियासी कारकुन जी गिरफ़्तारी जी मज़मत करे थी। सिंधी अदबी संघ जो चवणु आहे त दुनिया जी कंहिं बि जमहूरी मुल्क में लाश खे पुलिस कस्टडी करणु, उन जे वारसनि खां परे रखणु ऐं एहतजाज कंदड़नि खे हिरासत करणु जहिड़ा अमल इंसानी हक़नि ऐं आइन जी भञकड़ी आहिनि। सिंध पुलिस जे हिन अमल सां इहो ज़ाहिर थियो आहे त सूबे अंदरि कानून, आइन ऐं जमहूरियत सिर्फ़ लफ़्ज़नि ताईं महदूद आहे। मोरो वाक़े जे पस मंज़र में इहो बि वाज़िह आहे त गुज़िरियल 7 महीननि खां हलंदड़ केनाल मुख़ालिफ़ पुरअमन तहरीक, जंहिंमें सियासी कारकुननि सां गॾु अदीबनि, हारियुनि, शागिर्दनि, उस्तादनि ऐं बाशऊर तबक़नि भरपूर शिरकत कई, तंहिंखे ताक़त वसीले दॿाइण जी कोशिश कई पई वञे। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त उहा साॻी हुक्मरान पार्टी, पीपल्स पार्टी, जेका पाण बि माज़ी में अहिड़नि एहतजाजनि जो हिसो रही आहे, अॼु इक़्तिदार में रही पुरअमन तहरीकनि खे पुरतशद्दुद बणाए रही आहे। सिंधी अदबी संघ त सिंध वाज़िह तौरु मुतालबो करे थी त शहीद इरफान लगारी जो लाश फौरी तौरु संस वारसनि हवाले कयो वञे। गिरफ़्तार कयल सियासी कारकुननि खे बिना शर्त आज़ादु कयो वञे। मोरो में थियल वाक़े जी आला सतही अदालती जांच कराई वञे। ज़ुल्म में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंधी अदबी संघ त सम्झे थी त हीअ वक़्तु सिंधी समाज ज़मीर जी जागृता जो आहे। अदब, फ़न, सहाफ़त ऐं सियासत जा सभु शऊर हिन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारिन। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे चेयरमैन सनान ख़ान कुरैशी हैदराबाद सिविल इस्पताल जे वाक़े जी मज़मत कंदे चयो आहे त सिंध में तशद्दुद ऐं लाशनि जी बेहुरमती बर्दाश्त न कई वेंदी। शहीद नौजवान इरफान लगारी, ज़ाहिद लगारी जो केस वारसनि जी मर्ज़ी मूजिबि दाख़िल कयो वञे। हुन वधीक चयो त शहीद बशीर ख़ान कुरैशी जो केस सिंधी क़ौम जी अदालत में आहे, जंहिंसां तारीख़ ज़रूरु इंसाफ़ कंदी। शहीद जे केस जी 13 सालनि खां पोइवारी करे रहिया आहियूं, पर अदालतूं पटिशन हलाइण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं त शहीद बशीर ख़ान कुरैशी जे क़त्ल जी FIR दाख़िल कराइण जी पटिशन ते हैदराबाद हाई कोर्ट ॿुधणी करे फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे। मोरे वाक़े बाद मुसलसल पुलिस गर्दी ऐं हैदराबाद मां शहीद इरफान लगारी जो लाश खंबे खणी वञण वारे अमल बाद सिंध में सख़्त कावड़ जी लहर आहे। जामशोरो टूल प्लाज़ा वटि सदर आसिफ ज़रदारी जी धीउ असफ़ा भुट्टो जे काफ़िले खे कारकुननि रोके वरितो। कैनालनि ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। पुलिस ऐं सिक्योरिटी अमले वॾियुनि कोशिशनि सां बाहिफ़ाज़त असफ़ा भुट्टो खे कराची तरफ़ रवानो कयो। जॾहिं त असफ़ा भुट्टो खे रोकण वारे मामले जो क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। कंदकोट में जसकम कारकुननि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जसकम कारकुननि बशीर ख़ान, आसिफ मोहम्मदानी ते फुर जो केस दाख़िल करण वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि वालिदिनो सिंधी, बशीर सिंधी, सिराज सिंधी, बिशाम सिंधी ऐं ॿिनि जो चवणु हो त बशीर ख़ान, आसिफ मोहम्मदानी ते कूड़ा केस दाख़िल करणु ज़्यादती आहे। फौरी तौरु कूड़ा केस ख़तमु कया वञनि। राधण में शागिर्द नौजवान इतिहाद ज़ाहिद इरफान लगारी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। राधण रेलवे फाटक ते मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिंजे करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मुतालबो कयो त मोर वाक़े जी जांच कराई वञे त पुरअमन शहरियुनि मथां आख़िर कंहिं गोलियूं हलायूं। ज़िम्मेवारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जीअं सिंध क़ौमपरस्त पार्टी जे मरकज़ी नायब सदर कामरेड दोदे देशी पंहिंजे बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जी पुलिस ऐं ख़ानगी दहशतगर्दनि हथां बेगुनाह क़ौमी कारकुन ज़ाहिद लगारी, इरफान लगारी जे शहीद थियण जी मज़मत कयूं था। नौजवाननि जे क़ातिलनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन बशीर कुरैशी ग्रुप पारां सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण ऐं कॉर्पोरेट फार्मिंग तहत सिंध जूं ज़मीनूं विकिरो करण वारे अमल ख़िलाफ़ ज़िले ऑफिस खां जसाफ जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र अशरफ कलहोड़ जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई।
एहतजाजी रैली खे ख़िताब कंदे अॻवान चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत सिंध जी आवाम सां वेसाह घाती कई आहे। पहिरियां ई पाणी जी खोट आहे, वेतर कैनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त सिंध सरकार फौरी तौर साज़िशूं बंदि करे। किंग ऑफ मैंगो काछिलो फ्रूट फार्म जे CEO फैसल काछिले पारां मैंगो फेस्टिवल जे बाइकाट जो ऐलान कयो वियो आहे। फैसल काछिले जो चवणु आहे त नारा कैनाल में पाणी हुजण बावजूदि हथरादो खोट करे अंबनि जा बाग़ ऐं फसल तबाह कया पिया वञनि। किरोड़े रुपयनि जा अंबनि जा बाग़, केलनि जा फसल सुकी तबाह थी विया आहिनि। पीअण जो पाणी बि न आहे। हुन चयो त आउं एहतजाज तौरु मैंगो फेस्टिवल जे बाइकाट जो ऐलान करियां थो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾ ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।